दोस्तों ही अलाए कहिड़ी बला आहे, अलाए कहिड़ी शइ आहे। दोस्तों अॼु असांजे नसीब में वरी दाल चांवर आहिनि ऐं दाल चांवर तव्हां ॾिठा आहिनि, मूंखे इलाही पसंदि आहिनि। माना भले गोश्त पियो हुजे, मच्छी पियो हुजे, पर मूंखे दाल चांवर हूंदा त मां पहिरियों दाल चांवर खाईंदुसि। हे दाल चांवर तव्हांखे ॾेखारियूं था, मां ईअं खाईंदो आहियां जीअं विधल दाल मथां मां ईअं विझंदो आहियां, पर अॼु जेको हिन मथां विझंदासीं अॼु थोरो स्पेशल आहे। हे सलाद आहे। अच्छा, सलाद में टमाटर, खीरो, गाजर, सावा बसर, सावा मिर्च, टमाटर, शिमलाई मिर्च ऐं पुदीनो बि पियल आहे। सो असां हाणे हिनखे मां ईअं खाईंदो आहियां, मां थोरो वधीक मिक्सअप करे खाईंदो आहियां। तव्हांखे बि ॾेखारियां थो। हे ॾिसो, हे पाण ईअं विझूं था। हे मां इलाही खाईंदो आहियां, रायतो सलाद माना इलाही खाईंदो आहियां। हे हिते हे वरी ॿियनि जो बि नसीबु थिए, भले ईमान ऐं साहिल बि पोइ पइजी वेंदा आहिनि। अच्छा, हे चटणी जेका आहे मूंखे तमामु घणी वणंदी आहे। हे ग्रीन चटणी आहे, हे आहे ग्रीन चटणी। अच्छा, मां इहा दाल चांवर हुजनि ऐं ग्रीन चटणी न हुजे त पोइ मज़ो न ईंदो। मां इन जे मथां सॼी हारींदो वेंदो आहियां, माना इन पासनि खां मां इन्हनि खे रखंदो आहियां। हे ग्रीन चटणी थी वई। ऐं हे कुझु ॾींहं पहिरियों मुंहिंजो दोस्त सिकंदर आचार शिकारपुर मां आयो। ऐं दोस्तो इहो शिकारपुर मां जेको आचार आयो खटो मिठो आचार आहे। इन खे बि पाण खटे मिठे आचार खे बि हणंदासीं साइडुनि मां। हे ॾिसो, टेस्ट त अॻो पोइ टेस्ट हुजे, न त बाक़ी कहिड़ो फ़ाइदो। दाल चांवर त माना स्पेशल दाल चांवर हुजनि। तव्हांजे मुंहं में बि वात में चवंदा आहिनि पाणी अची वियो हूंदो हिन महिल। ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो दाल चांवर जो सिस्टम थी वियो आहे। बल्कि हे थोरो अञा विझूं था पाण। हाणे आख़िरी जेको पाण हिन में विझंदासीं उहो आहे ही चाट मसालो। दोस्तो चाट मसालो मां हिन मथां हीअं विझंदो आहियां। हथनि सां ई खाइणो आहे, चमचनि सां मां न खाईंदो आहियां, हथनि सां खाईंदो आहियां। हे चाट मसालो हिन खे पासनि था बसरनि ते हिननि ते विझंदा आहियूं पाण, थोरो वधीक था विझूंसि। हाणे तव्हां पाण ॿुधायो त हिनखे खाइण में मज़ो ईंदो या न ईंदो। माण्हू चवंदा आहिनि चिकन हुजे, मटन हुजे, पर हिन खां वधीक का बि डिश न आहे, मतिलबु टेस्टी। सो हाणे बिस्मिल्लाह कयूं था। मिनसा तूं छा खाईंदी आहीं? मां तूं कुझु न खाईंदी आहीं? मां खाई ॾिसां भला। यमी। अच्छा, हिन में जेके आहिनि न अंबड़ियूं बि असां मिलायूं आहिनि। अंबड़ी बि हिन में आहिनि, जंहिंखे उर्दू में केरी चवंदा आहिनि। ऐं खटाण असां चवंदा, अचार बि चवंदा आहिनि, सांधण बि चवंदा आहिनि। ज़बरदस्त टेस्ट अची वई आहे, तव्हांखे बि वात में पाणी अची वियो हूंदो। हे कहिड़ी भला आहे दोस्तो? मां मिटी वठी ॾिनी मिनसा खे, उन मूं ठाहियो अथई, पर ॾाढो हॉरर माना ख़ौफ़नाक ठाहियो अथई। अलाए छा ठाहियो अथई, सम्झ में ई नथो अचे। कुझु मैसेज आया आहिनि त भुट्टा साहिब तव्हांजी लिपसिंग जेका आहे उहा आउट आहे, इहो छा मसइलो आहे? ऐं तव्हांजे ख़िलाफ़ु जेका आहे अली रज़ा हा कई अचे, हा भुट्टे साहिब जी लिपसिंग आउट आहे चए थो। हा या न? हा चए थो। तोखे की ख़बर भई? मां हमेशह खां ॾिसंदो चवंदो थो अचां, पर उहा कनेक्टिविटी जे चक्कर में ब्लूटूथ स्पीकर ते कयूं था पिया, हिन जे करे थिए थी पई न, बाक़ी त का वजह कोन्हे। अगरि डायरेक्ट मोबाइल ते कयो त पोइ कोन थींदी। डायरेक्ट मोबाइल ते कनि त पोइ कोन्हे। अब बुढ़ा साहब लिपसिंग जो ॿुधायो असलम भुट्टे जी। साईं 90% आउट आहे। हेलो, 90% आउट न आहे। 90% आउट मीन्स त सॼो सिस्टम आउट आहे। 10% है न, ठीक आहे न। उन खां पोइ बि उहो 50-50 हज़ार करे थी वञे। माण्हू चरिया त न आहिनि अहिड़ा। बुढ़ा साहब चए थो त 90% आउट आहे। बुढ़े साहब सां या अली रज़ा जे चवण सां छा थींदो? दोस्तों माहौल गर्म थी चुको आहे ऐं संगीन इल्ज़ामात लॻी चुका आहिनि। हे असांजो दोस्त आहे बिरोही साहब, शहदाद कोट मां आयो आहे ऐं मूंखे शाम जो कॉल कयईं, इमरान भाई किथे हो तव्हां सां मुलाक़ात आहे। मां जो 9 बजे शोरूम ते हूंदासीं, अची सघो था। हे अधो आयो आहे उतो सिधो, जंहिंमहिल हिते वेठासीं त ज़िक्रिया हुनजो बाक़ाइदा वेझो निकिरी पियो। अधे चयो त यार इहो बाबे खे सुञाणे हिते ई हूंदो आहे। मां चयो बाबे कहिड़ो आहे? हिकिड़ो ज़िक्रिया नाले आहे, चीन बाबे। अब मां अॼु ख़बर पई बाबे बि नालो आहे। बाबे इन जे करे कंदा आहिनि त ॾाॾे साहब जो नालो आहे, घर में ॾाढो प्यारु कंदा आहिनि, उन जे करे बाबे बाक़ी उहो कराची जो नालो ज़करिया आहे। भाई मामू असांजो वेझा न आहियूं, वॾो आहे असांजो। अधो चए थो त ॻोठ में हे जंहिंमहिल नंढो हूंदो कुकड़ियूं चोरी कंदो। हा हा
न साम्हूं चओ न ईअं न कयो न साम्हूं चओ तव्हां चओ त कुकड़ी चोरी कंदो ऐं हिकिड़े ॾींहुं मां दड़का बि ॾिनामांसि तव्हां दड़कनि जी ॻाल्हि कई या न कई उहो ॿियो मसइलो हुयो कंहिं बि ॻाल्हि ते तव्हां दड़का ॾिनसि न यार उहो ग़लति फहमी हुई हुनजे करे खाधा दड़का वॾा आहिनि ॾेई था सघनि पादरनि लाइ बि छा कंदा वॾा आहिनि न वॾा आहिनि मोहतरम वॾी महिरबानी यार बिरोही साहब तूं आहीं असां सां मिले असांखे ख़ुशी थी वरी शप अक्षय कुमार वारा रखिया आहिनि राउडी राठौड़ वारा तव्हां पुलिस में त न आहियो न वकील पुलिस ॻाल्हि साॻी आहे वाह अली रज़ा जी लिपसिंग ओके हूंदी आहे या असलम जी ॿिन्ही जी आउट हूंदी आहे वधीक कंहिंजी वधीक असलम जी वधीक असलम जी हे ॾिसो हे ॾिसो कंहिंजी आवाज़ नाम नहीं लिखा किसको कुछ छोड़ जी ओवरऑल सभिनी जी चेक कर सभई वीडियो ॾिस सभई त ॾिसो तव्हांखे ॾेखारियो न हिकिड़ी अॻ में ॾेखारियो हिकिड़ी हे उहा त ॾेखारियो मुंहिंजी अकेले जी आहे न बाबा हे कंहिंजी आहे भाई आउट त असांजी थिए थी पई ब्लूटूथ स्पीकर जे करे हे ॿी वीडियो आहे राजा का बेटा भले ही नंगा पैदा मगर होता वो राजकुमारी है ठीकु आहे कहिड़ी आउट आहे ॾिसो तव्हांजी करूँगा ना, मगर मेरी इच्छा बाबा असलम बुड्ढो चए थो त मूंखे जेके कमेंट था अचनि त अली रज़ा जी जेका आउट आहे लिपसिंग इलाही राजा का बेटा अचनि था चए थो हे ॾिस मगर होता ॾेखारी थो न साम्हूं ॾेखारी थो ॾिस मैं विलन से मार नहीं हे बिल्कुलु चेक करे वरी ब्लूटूथ जे राजा मां कयां त उहो हो आहे क्या तो कयो पुरानी तूं वरी हाणे पुरानी ॻाल्हि सम्झे ई कोन थो करूँगा ना हरु भरु बहस थो करे हरु भरु बहस थो करे हरु भरु बहस थो करे मां तव्हांखे चवां थो त सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो कहावत सुनी होगी या ना? हिकिड़ो वर्ड मिसिंग राजा थिए का थो बेटा भले ही न। पोइ वरी सॼो रूटीन थो थिए असलम ही ॻाल्हि न आहे आउट आहे कंहिंजी असलम जी इहो तव्हांजो ज़ाती ख़्यालु आहे तो ज़ाती ख्याल आहे तव्हां पब्लिक का कमेंट वठो दोस्तो इल्ज़ाम तराशी शुरू थी वई आहे एजाज़ बुर्ड़े असलम ते वॾो इल्ज़ाम हणी छॾियो त हिन जी लिपसिंग आउट हूंदी आहे दोस्तो ही नाना पाटेकर ऐं पारिश रावल हूंदो आहे न भाउ फिल्म में उन जो डायलॉग आहे उन टिकटॉक पे ठाहियूं गुलाम मुस्तफ़ा फिल्म जो गेटअप आहे अली रज़ा के हे असलम भुट्टो ॾिसोसि नाना पाटे हे काठी स्टिक मथे करवा हे पारिश रावल पी ऐं हे जुमिलो ही आहे ॿुधी वठो तव्हां 1 2 3 लेकिन आपके ऊपर जो बैठे हैं उनको तो कीमत चुकानी पड़ेगी दोस्तो अॼो के ॾींहं जी पहिरीं टिकटॉक आहे अली रज़ा कट पर ऐं असलम भुट्टे जी हे असांजो दोस्त आहे शदाद कोट मां आयो आहे ऐं वकील आहे अञा ताईं केस विड़ियो न आहे को केस विड़ियो त आहे न कीअं विड़िबो आहे कोर्ट में विड़िबो आहे रोड कोर्ट ऐं रोड ॻाल्हि साॻी आहे रोड ते बि विड़िबो आहे हलो ओके हे शाखा थियो आहे शाखा 1 2 3 ग़लतियूं इलाही थींदियूं आहिनि विच विच में ग़लतियूं इलाही थींदियूं आहिनि असां हुननि खे ठाहींदा आहियूं वरी हिन भाऊ खे बि ॾेखार न भाऊ खे ॾेखारियो आहे भाऊ हेॾा ज़बरदस्त शेपर रखी हुआ यार राउडी राठौड़ लॻो पियो भाऊ अच्छा मज़ाक था कयूं हा मज़ाक 1 2 3 दोस्तों ये शेराडा 2 डोर इहा वरिती आहे मां हाणे सो हिन में एक्सलेंट में कमु आहे एक्सलेंट जो मां सामान वठी आयो आहियां एक्सल वारे वटि आयो आहियां हे ॾिसो हिन आउटर आहिनि एक्सलेंट में जेके पवंदा आहिनि चेक कर लो दोस्त बहितरीनु माना सस्पेंशन जो कमु थींदो आहे हिते मशीनूं ॾिसो था मशीनूं फर्स्ट क्लास आहिनि ऐं हिनखे भट्टी इंजीनियरिंग चवंदा आहिनि हे पहलवान ॻोठ में आहे बिल्कुलु फरहान बिरयानी वारे जे बिल्कुलु भरिसां आहे हीअ गाॾी आहे दोस्तो शेराड 2 डोर आहे दरवाज़ा ॿ अथसि पोयां वीचारा तेसि ताईं वेट कंदा जेसि ताईं अॻियां वेही न रहनि सीट खे पोइ ते न कनि रिम लॻल अथसि अंदरों साफ़ु सुथरी आहे गाॾी सही आहे ऐं थोरी सस्ती मिली आहे त हिनखे थोरो कमु कराइणो थो पए CPU जी जेका ड्राइव लॻल आहे उहो 500 जी लॻल आहे असां हाणे हणंदासींसि 1 टेराबाइट यानी 1000 GB जी हणंदासींसि अच्छा हीअ ख़राबु थी वई पोइ वरी मां क्लेम कयूं त हुननि नई ॾिनी आहे ऐं हे तक़रीबन जेका आहे 7200 जी आहे 7200 जी आहे सो हे साहिल हलूं खणूं था हे हुनखे ॾींदासीं इंस्टॉल कंदो
शॉपिंग सेंटर में वियासीं ॿई नंढियूं भेणियूं जेके हुयूं बार बार मूंखे ॾिसनि पियूं बार फिरी ॾिसनि पियूं हे ॾिसो हे बि ॾिसो हे ॿई भेणियूं आहिनि हे ॾिसो हे बि ॾिसे थी वरी हाणे हे ॾिसंदी ओए हे ॾिसो हे ॾिसनि पियूं त कैमरा खणी असांखे छो थो रिकॉर्ड करे हा हिन लाइ माशाल्लाह क्यूट अलाह हयाती ॾियनि हेॾा मिंसा बि बीठल आहे दोस्तो अॼु वरी एजाज़ बुढ़ो अगठ थो वठे हे ॾिसो साम्हूं अबा हे भला सभु भला ईद अचण वारी आहे सभु हे छा पिया वठनि रुमाल गंजूं अजरक ज़ाहिरी ॻाल्हि आहे साईं नई ड्रेस जे लाइ नवां वारी अगट माना अगठ टाइट था कंदा पंहिंजा हे अली रज़ा कटपर साहब वेठल आहे असलम भुट्टो साहब वेठल आहे असलम भुट्टे साहब हिकिड़ी केपी पाती आहे हिकिड़ो रुमाल हे वठी आया पंहिंजो गेटअप हिकिड़ी टोपी सिंधी हीअ वठी आया हुआ हे सिंधी टोपी ते आराम सां रखूं था असां ऐं अञा हे अंग्रेज़ी हे ॾिसो हे इंग्लिश टोपी हल साईं ॻाढ़ा लटा ड्रेसअप अब अॼु तुंहिंजी मीटिंग हुई ॿुधियोसीं थी वई न मीटिंग ओके साईं हे हिकिड़ी टोपी बोल साईं हे वरी ॾिसो मां तव्हांखे ॾेखारियां थो हिकिड़ी ॿी टोपी साईं हे वॾो टोपी मुंहिंजो मतिलबु आहे त टोपियूं अथसि हेॾे ॾिसो हिकिड़ी पातल अथसि ॿी हीअ आहे हा पायो टोपियूं असलम भुट्टो सभिनी खे टोपियूं थो पाराए अॼु अब तूं बि पाए वाह वाह थोरो क्लोज था कयूं ज़ूम हणी वाह वाह हे अली रज़ा कटपर अंग्रेज़ी लॻो इंग्लिश हे वरी साईं जेम्स बॉन्ड कसम खुदा लॻे थो त शहदाद कोट मां ई आयो आहियां बुच्छूं तुंहिंजियूं जेके आहिनि न वाह 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 हा ज़बरदस्त कल्ह खां नंढियूं आहिनि कल्ह खां नंढियूं कयूं अथई पहिरियों त तलवारूं बि टंगी लटकनी ॾिसां ॿिए कंहिंजी पगल आहे उहा पाए ॾिसां उहा कीअं थी लॻई हे टोपियूं बदिलाइनि था ॿई टोपी बाज़ आहिनि वॾा हे ॾिसो हाणे अली रज़ा वरी हीअ पाती आहे अक्षय कुमार जो थो लॻे ऐं हेॾा साईं हे एजाज़ बुढ़े खे ॾिसो वॾो ख़ुशि थी वियो आहे नीरी शर्ट नीरी टोपी इहा वाह थी लॻे ॻाढ़ी जेका टोपी हुई उहा एजाज़ साहब जे लाइ वठी आहे भुट्टो साहब ॻाढ़ी टोपी साईं हे वॾो टोपी बाज़ आहे हे टई लाइन सां जेके वेठल अथव वॾा ग्रेट गेमलर अथव हे ॾिसो था हे अगठ जो सौदो पियो हले 100 में 5 थो ॾे हमरा एजाज़ बुढ़ो वठे पियो हे टिकटॉक जी तयारी पई थिए हे गेटअप वठिया हुआ असलम भुट्टो इन जे लाइ दोस्त टिकटॉक ठाहियूं पिया हे 3 ॼणा वेठा आहिनि हे मुस्लमान 1 2 3 तुम मेरे तकवा के लिए खड़े क्यों नहीं हुए हमारा दीन कहता है जिसके दिल में ईमान की ताकत है वो अल्लाह के सिवा किसी के सामने नहीं झुकता